कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़ गोसपुर लगे तालीम खाते जे अमलदारन जी लापरवाही बेध्यानी सबब शहर जे हायर सेकेंडरी स्कूल सबून हाली जो शिकार बणिजी वियो। शागिर्दनि जो सोराब चाचड़ रुस्तम भयो असद शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे तालीम खाते तोड़े ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते शागिर्दनि ऐं स्कूल जे प्रिंसिपल गुलाम रब्बानी मलिक ऐं उस्ताद ख़ान मोहम्मद भयो दाहींदे चयो त केतिरनि सालनि खां स्कूल जो मरमती कमु न थियण सबब क्लासनि जूं छितियूं किरी पियूं आहिनि ऐं स्कूल में बिजलीअ ऐं पाणीअ जी सहूलियत भी नाहे। वरी फर्नीचर जी पुराई आहे। संदन जो चवण हो त अहिड़ियूं शिकायतूं केतिराई भेरा तालीम खाते जे आला अमलदारनि खे कयूं आहिनि पर हुन वक़्त ताईं को बि तदारक नाहे थी सघियो। स्कूल इंतज़ामिया जो वधीक चवण हो त हिकु भेरो हायर सेकेंडरी स्कूल जे मरमती कम जो टेंडर भी थियो हुयो जेको कागज़ी कार्रवाई में स्कूल जो मरमती कम मुकमल ॼाणाए ठेकेदार ज़िले इंतज़ामिया तोड़े तालीम खाते जे अमलदारनि जी मिली भगत सां बिल रिलीज़ कराए वियो जेका शागिर्दनि तोड़े स्कूल इंतज़ामिया सां सरासर नाइंसाफ़ी आहे। मुज़ाहिरो कंदड़ शागिर्दनि तोड़े स्कूल इंतज़ामिया नई ठहंदड़ हुकूमत तोड़े तालीम खाते जे वज़ीर खां मुतालबो कयो त बिना कंहिं देर जे स्कूल जो मरमती कमु कराए स्कूल में सोलर सिस्टम कराए ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि जीअं शागिर्द बहितर नमूने सां तालीम पाए सघनि।